पासे वाक़ अपडेट कयूं अहम ख़बर आहे। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी बालू जा कुबा पहुतो आहे। वालदेन जी कब्रुनि ते हाज़िरी भरे दुआ घुरी आहे। ब्रेकिंग न्यूज़ हम असां शेयर कंदासीं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां पंजाब असेंबली जे अॻूणे मेंबर मुमताज़ जंग जी मुलाक़ात भी थी आहे। सियासी सूरत हाल ते ख़यालनि जी ॾे वठि कई वई। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां नवाबशाह म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे चूंडियल नुमाइंदनि पिणु मुलाक़ात कई। कारकर्दगी बाबति अॻूणे सदर खे आगाह कयो वियो। अवाम जी ख़िदमत पाकिस्तान पीपल्स पार्टी जो नस्बुल ऐन आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो इहो चवणु आहे, अवामी मसइलनि जे हल जे लाइ हर मुमकिन कोशिश कंदासीं। ख़िदमत जे करे ई सिंध जो अवाम पीपल्स पार्टी ते लगातार एतमाद जो इज़हार करे रहियो आहे। अवां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां पंजाब असेंबली जे अॻूणे मेंबर मुमताज़ जंग मुलाक़ात कई आहे। सियासी सूरत हाल ते ख़यालनि जी ॾे वठि कई वई आहे। इन वारे सां तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां चीफ रिपोर्टर गाज़ी हनीर असांखे जॉइन कयो आहे। जी गाज़ी, छा तफ़सील आहिनि, छा चवणु आहे अॻूणे सदर जो? जी बिल्कुल, अॻूणे सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंटरियन जे सदर आसिफ अली ज़रदारी जी नवाबशाह म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे नए चूंडियल नुमाइंदनि सां मुलाक़ात थी आहे। इन मुलाक़ात में सदर अॻूणे सदर सां जेको गॾु मुलाक़ात में शामिल पीपल्स पार्टी जा अॻुवान हुआ। मिर्ज़ा हसन लंजार, ग़ुलाम मुस्तफ़ा शाह, अली हसन ज़रदारी, तारिक मसूद आराई, ग़ुलाम कादिर चांडियो ऐं ॿिया पीपल्स पार्टी जा अॻुवान मौजूदु हुआ। अॼोकी मुलाक़ात में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी खे चूंडियल अवामी नुमाइंदनि जे तरफ़ां ब्रीफिंग ॾिनी वई आहे। पंहिंजी परफॉर्मेंस जी इन हवाले सां अॼु आसिफ अली ज़रदारी अवामी नुमाइंदनि सां मुलाक़ात में चयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो नस्बुल ऐन आहे आम माण्हुनि जी ख़िदमत करणु ऐं इन हवाले सां मकानी इदारनि जे चूंडियल नुमाइंदनि जो अहम किरदारु आहे। ख़ासि तौर ते जेका ख़िदमत आहे उनजे बदौलत अवाम पीपल्स पार्टी एतमाद करे थो। इन करे अवामी नुमाइंदनि जी ज़िम्मेदारी आहे त हू आम माण्हुनि जा जेके इशूज़ आहिनि उहे एड्रेस करनि। अॼु अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी पंहिंजे बालू जा कुबा कब्रिस्तान ते वियो, जिते हुन पंहिंजे बुज़ुर्गनि जी क़ब्रुनि ते दुआ घुरी आहे ऐं हुन सां गॾोगॾु अॼु आसिफ अली ज़रदारी जो नवाबशाह में मुलाक़ातुनि जो सिलसिलो पिणु जारी रहियो आहे, जंहिंमें ज़रदारी हाउस नवाबशाह में हुन सां अॻूणे सूबाई असेंबली जे मेंबर मुमताज़ अली जंग पिणु मुलाक़ात कई आहे। जी महिरबानी वाजी गाज़ी अपडेट करण लाइ।